गढ़ीखेरो में खुराक खाते जे गोदामनि मां कणिक जूं हज़ारें बोरियूं गुम हुजण जो इंकशाफ। एंटी करप्शन गोदाम ते छापो हणी गोदाम सील करे छॾिया। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर मोहम्मद हनीफ़ सरकी ऐं ॿियनि ॿुधायो त 10 तारीख़ ते वो गोदाम अची ऐं हे गंजूं बि सील करे वियासीं सभु। पोइ जो आयासीं वरी गणत करण लाइ। गणत कईसीं ॿारनि जी गंजनि जी तक़रीबन इन में 21,170 बोरियूं मौजूदु आहिनि। मौजूदु आहिनि बोरियूं एतिरियूं। ऐं कुझु गोदाम आहिनि, 5 गोदाम आहिनि। गोदाम आहिनि जेके उहे अञा सील आहिनि। हाणे राति बि थी वई आहे। इहे वरी सुभाणे या ॿिए ॾींहुं जॾहिं साईं जज साहिबु टाइम ॾिनो खोलींदासीं अची। टोटल असांजी इतला मूजिबि 1,18,525 बोरियूं शार्ट आहिनि। हा, 1,18,000 बोरियूं हिते मौजूदु आहिनि जेके हिननि फूड वारनि असांखे रिकॉर्ड ॾिनो आहे। उन मूजिबि 1,18,000 हिते बोरियूं मौजूदु आहिनि, जंहिंमें हाणे असांखे तक़रीबन 21,000 इहे एतिरियूं मिलियूं आहिनि ॿाहिरि गंजनि में लॻल। मतिलबु 25 पेड़े ते पियूं आहिनि। जेको माल खयो वियो अथव न उनजो जेको बचत थी आहे या बरसाति में इहो थियो आहे। कणिक मौजूदु आहे जेकी असां चङी तरह गणप कई आहे, उन मौजूदु आहिनि। बाक़ी 24-25 अंदरि पियूं आहिनि। अंदाज़ो असांजे अंदाज़े जे मुताबिक़ 70-72 कणिक जी बोरियूं शार्ट अटकल। वधीक गोदाम खोलजनि त ख़बर पए त केतिरो माल अंदरि पियल आहे। अच्छा, उन में जेके बोरियूं गुम थियल आहिनि उन्हनि में केरु केरु मुलविस आहिनि? उनमें हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंचार्ज अवल मेन ॻाल्हि त इंचार्ज आहे जेको अनादर मक्सी। उन खां पोइ उन सां गॾु सुपरवाइज़र आहे बरकत अली भट्टी साहिबु आहे। पोइ हाणे उहे असांखे आया ई न आहिनि। अॻे दफ़े इतला ॾिनोसीं, चोरायोसीं, अञा ताईं उहे पुॻा बि न आहिनि, हिन दफ़े बि न पुॻा आहिनि। पोइ हाणे अलाह ख़ैरु कंदो, वधीक जांच हले थी, जीअं ख़बर पवंदी त इनशाला वधीक जेकी खोट ज़ाहिर थी त उहा इनशाला तव्हांखे ॿुधाईंदा।